अस्सलाम वालेकुम। आमू सामू प्रोग्राम में हैदर कादरी भलीकार चवे तो मूंखे नाज़रीन ॾींहों ॾींहुं शयूं उरूज ते पहुचंदियूं थी वञनि, महांगाई एतिरी वधंदी थी वञे जो लोअर क्लास माण्हू त छा पर मिडिल क्लास जो माण्हू बि ख़रीदारी करण वक़्तु ड्रिजी रहियो आहे, ॾकी रहियो आहे। चाहे घर जो राशन हुजे या ॿाहिरियों जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे जेकॾहिं मिडिल क्लास माण्हू वठणु वञे थो त काफ़ी परेशानी ऐं काफ़ी मुसीबत जो सामनो करणो पवे थो। महांगाई जा कुझु सबब आहिनि, जंहिंमें हिकु सबबु इहो बि आहे त कुझु असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ख़ीरा अंदोज़ी कंदा आहिनि, जेके शयुनि खे स्टॉक कंदा आहिनि। सस्तियूं शयूं ख़रीद करे स्टॉक करे जहिड़े वक़्तु उन्हनि जी किलत थींदी आहे, ज़रूरत पवंदी आहे ऐं शॉर्टेज थींदी आहे त पोइ उहे सस्ती में वरितल शयूं महांगियूं करे मार्केट में इन कंदा आहिनि ऐं पोइ उहे करोड़नि जे हिसाब सां कमाईंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जे करे असांजो समाज, असांजी सोसाइटी काफ़ी परेशानियुनि जो सामनो करे अचे पई। ईअं ई हिकु ज़ख़ीरा अंदोज़ अॼु असां सां गॾु हथ अची वियो, ज़ोरीअ पकतोसीं हुनखे वठी आया आहियूंसि, इंटरव्यू वठूं उनखां त उनजो मक़सदु छा मक़सदु आहे? थोरो तव्हां पकिड़े वठी आहियो, मां को जुर्म कयो आहे, मां को ॾोही आहियां, तव्हां मूंखे पकिड़े वठी आहियो, ॻाल्हायो कीअं था पिया? न साईं, इन जी मां माज़रत कंदुसि बिल्कुलु न। हिकिड़ो ग़लति था चओ न, मां हिकिड़ी ॻाल्हि जेका शइ ग़लति हुजे हुनखे ग़लति चइजे। तव्हां कॉल कई, मां पाण तव्हां वटि अची वियो आहियां, जेकॾहिं न चाहां त तव्हां मूंखे को ॿधायो कोन आहे। असांजी पंहिंजी अलाह साईं लेवल रखी आहे, असां पाण महिनत कई आहे ऐं ज़ख़ीरा अंदोज़ हिन हे हो तव्हांजे चवण सां फ़र्क़ु न पवंदो। महिनत कई आहे त हिते पहुता आहियूं। तव्हां पढ़िया हो, मां घटि पढ़ियो आहे। मूंखे उहो ॾींहुं यादि आहे, पहिरियों सबक़ु जॾहिं मां हाई स्कूल वयुमि उते हिकिड़ो मूंखे बैत पढ़ण में आयो जंहिं ते लिखियो महिनत कर, तूं महिनत ॿार, महिनत सां तूं थींदे होशियारु। उन ॾींहं खां मां उहो बुक बंदि करे पढ़ाई छॾे मां पंहिंजे कमनि कार में लॻी वियुमि ऐं रोलण पिणण में लॻी वियुसि। हाणे निसाब में नओं सबक़ु थो अचेव, तयारी कर तूं तयारी यार, हाणे थींदे तूं ॾाढो ख़्वार। हाणे उहे सबक़ु अचे थो नथो अचे, पर तव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाई, तव्हांखे जेलसी आहे हिन ॻाल्हि ते त मां हिकु पाण खे ठाहियो आहे, मां महिनत कई आहे। हाणे तव्हां डरंदव छो त जेका शइ ठहंदी बि आहे उहा ठहंदी बि आहे। मां माज़रत कंदुसि पंहिंजनि इन लफ़्ज़नि ते, बिल्कुलु तव्हांजी कावड़ इहा जाइज़ आहे। तव्हां जेको हिन वक़्तु गुस्सो कयो इहो ॼाणी वाणी मां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ॼाणी वाणी। साईं मुआदरत न बि कयो आहे न, तव्हां न बि कयो आहे त इहो फ़र्क़ु न पए हा। माना हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, तव्हां पाण तो ॿार हटायो, मुंहिंजी पहुच आहे, मूंखे तव्हां ख़बर आहे तव्हां छा कंदा, सुभाणे तव्हांखे बि मां वठो करे सघां थो, इहा पहुच आहे। हिकिड़ी फ़ोन कॉल ते तव्हां जाॾे घुमो था फिरो था न, हितां गुम थी वञो आहे ऐं मालिकनि जी ख़बर न पवे। हिकिड़े ग़लति लफ़्ज़ ते नाज़रीन हिननि खे केतिरो गुस्सो लॻो आहे, सिर्फ़ु लफ़्ज़ बर्दाश्त नथा करे सघनि ऐं हीअ पूरी क़ौम जेके मुसीबतूं बर्दाश्त करे थी। कुझु माण्हुनि जी ग़लति पॉलिसी। छो थो भड़काए माण्हुनि खे, छो थो भड़काए? साईं तव्हां छा मां तव्हां सां थो ॻाल्हायां, तव्हांजी ज़ात थो ॻाल्हायां, तव्हां माण्हुनि खे था भड़कायो। शर्पसंद माण्हू आहे तूं। इंटरव्यू त वठण ॾियो न साईं, इंटरव्यू शुरू खां ई ग़लति रवैयो इस्तेमालु कयो आहे। न साईं ईअं न कयो, इहो मुंहिंजी पॉलिसी हुई, मुंहिंजो तरीक़े। असांजी बि पंहिंजी हिकु पॉलिसी आहे त असांजी जिथे इंसल्ट थिए उते वेंदा न हूं। जेकॾहिं को ॻाल्हाईंदो असां गिरेबान वठण में देरि न कंदा। हाणे मुंहिंजा सिक्योरिटी गार्ड 4 ॿार बंदूकनि सां बीठा आहिनि। छा ज़ख़ीरो कंदा आहियो साईं? अचूं था कम टू द पॉइंट। दिलि थी नथी चए तव्हां सां मां को इंटरव्यू ॾियां या ॻाल्हि खुली कयां, पर वरी बि ठीकु आहे, वक़्तु कढी मां आयो आहियां त दरअसल मतिलबु नज़रअंदाज़ थो कयां मां हिन ॻाल्हि खे। रमज़ान जो महीनो आहे, कुझु टाइम अॻु में शयूं ॾाढियूं सस्तियूं हुयूं, अचानक रमज़ान जो महीनो बीठो, शयूं महांगियूं थी वियूं। मुस्लमान आहियो तव्हां? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, छो शक आहे? मां सिर्फ़ु एतिरो पुछो, ॿाहिरनि मुल्कनि में जेके ग़ैर मुस्लिम आहिनि उहे जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त उहे मुस्लमाननि जे लाइ स्पेशली पैकेज ॾींदा आहिनि, उन्हनि खे सस्तो करे उन्हनि खे शयूं ॾींदा आहिनि त तव्हांजो मुक़दस महीनो आहे, तव्हां मुक़दस महीने में इहे शयूं जेके बि यूटिलाइज़ कयो उनजा रेट उहो घटि करे छॾींदा आहिनि।
असां वटि असांजा मुस्लमान भाइर एतिरो ज़ख़ीरो करे, एतिरो रेट्स हाई करे उहे शयूं मार्केट में ॾियनि था, जंहिंजे करे असांजो जेको ग़रीब तबिको आहे, पर अॼुकल्ह मां जीअं थोरी देरि अर्ज़ु कयूं त मिडिल क्लास तबिको उहो ई एतिरो सफ़र करे रहियो आहे। सो इन बाबति तव्हां छा चवंदा? मां साईं मां उहो ॿाहिरि हाणे काल आई माॾे, हा अचां थो, मां वञा। मां तव्हांखे साईं कुझु करे त न सघंदुसि, पर हाणे सुवालु पुछो आहे त जवाबु ॾींदा वञो। क्या हुकुम कयो? रमज़ान जे महीने में त घटि में घटि ख़्यालु कंदा कयो। हा, ज़ख़ीरो छा छा कंदा आहियो? पहिरियों सुवालु इहो आहे, ज़ख़ीरो छा छा कंदा आहियो तव्हां स्पेशली, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं? साईं ॾिसो, खंडु वक़्त सां गॾु खंडु ज़ख़ीरो कंदा आहियूं, असां ख़बर आहे। इन में तव्हां ॾिसो, असां महिनत हिकु अलॻि आहे, इन सां गॾु असांजो पैसो इन्वेस्ट थी वेंदो आहे। जेकॾहिं चाहियूं असां बैंक में पैसा रखूं त बैंक बि त इंट्रस्ट ॾींदी आहे न, पर उन में घटि मामूली कहिड़ो मुंहुं मिलंदो आहे। ऐं जॾहिं खंडु असां रिस्की कम बि था कयूं था, कॾहिं कॾहिं बारिशूं अहिड़ियूं कुझु अहिड़ा मसइला थी था वञनि जंहिंमें खंडु ख़राब थी वञे, ऐं असां इन खां अलावा अनाज जेको अनाज में जीत पइजी थो वञे, उन दवाऊं था विझूं, उहो स्टॉक था कयूं पिया, उन टाइम कढंदा आहियूं जॾहिं ॾिसंदा आहियूं बाक़ाइदे बहिरान पैदा थींदो आहे। कंहिंजा पेर कढणा हूंदा आहिनि बि असां अनाज खे हथियार तौरु इस्तेमालु कंदा आहियूं, खंडु खे हथियार तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। मुल्क में धरना बाहियूं ॿरी वेंदियूं आहिनि, असां उते चङा भला असांजा सलामी हूंदा आहिनि। साईं महिरबानी करे, मार्केट में वॾी शॉर्टेज थी वई आहे, माण्हू रोडनि ते ईंदा, हाणे उन्हनि खां पैसा वठी पोइ बि असां महांगे रोड ते खपाईंदा आहियूं। एतिरी महिल इहो दिमाग़ु आहे, इहो दिमाग़ु आहे। मतिलबु तव्हांजे चवण जो जेको मां मफ़हूम कढां थो त सियासत बि हिन में इन्वॉल्व थिए थी, तव्हां सियासी माण्हुनि जे चवण में बची था वञो, की न मां ग़लति आहियां? हाकू ॻाल्हायो साईं, भला ॻाल्हि त ॿुधायो साईं। नवां आहीं सोणिया? न साईं, मां पुराणो आहियां, मतां हेॾे का संगत न हुजे, इन जे करे मां तव्हां खां पुछणु थो चाहियां। साईं सॼो असल में चवंदा ख़ुदा जब हुस्न देता है नज़ाकत आई जाती है। जॾहिं पैसो अची थो वञे त पोइ इहे सियासत बि माना हाणे छो भला भरूं माना बरल सियासत छो इन्वॉल्व हूंदी यार? सियासत न आहे, सियासत छाजी सियासत, ईअं न आहे वापार पंहिंजो छो बादशाह सियासत। तुम जो ये मुस्कुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो? न न अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजो साईं चवण जो मतिलबु इहा, मां इहो पुछां त घटि में घटि रमज़ान जो जेको महीनो आहे इन में त ख़्यालु कंदा कयो, सियासत खां थोरो पासो त थींदा कयो। इहो ई साईं मां अर्ज़ु कयां त इहो ई महीनो आहे जंहिंमें असां पेट जी रोज़ी का थींदी आहे, उहो इन महीने में थींदी आहे। सुठी जजा पैसा मिलंदा आहिनि। हाणे सम्झ में नथी अचे जेकॾहिं तव्हां वटि पैसो हुजे हा न, त तव्हां बि इन्वेस्ट कयो आहे, ऐं तव्हां पोइ वरी तव्हांखे को ॿियो सम्झाए आहे। इहे वक़्तु वक़्तु जूं ॻाल्हियूं आहिनि, कंहिंखे कहिड़ी ज़िमेवारी आहे, कंहिंखे कहिड़ी ॻणती आहे, तव्हां पंहिंजी ॻाल्हि था कयो। बहरहाल कोटी सस्ती आहे, 150 में मिली थी वञे त माण्हू इन सां सोभर नथो थिए, या इन माण्हुनि जा लेवल को अहिड़ी लेवल नथी ठहे जो तूं मूंसां वेही ॻाल्हाए या मूंखे वेही दर्स ॾे। मां तो ॼणनि खे शागिर्द रखियो आहे, ऐं काफ़ी माण्हू मां तयारु थियो कयां बाक़ाइदे, जेके सुभाणे वॾा बहिरान पैदा कंदा। ही तव्हांखे कोट बि महांगो पातल आहे, पर इंसानियत ऐं माण्हू तव्हां में न आहे साईं। नाराज़ न थिजो साईं। ॾिसो, तव्हां मुंहिंजी कोटी ते ॻाल्हि कई आहे त मां बि तव्हां सां पोइ एतिरो हुजाए थो थी सघां थो। हीअं हथु रखी करे तव्हां मुंहिंजी कोटी बेइज़ती कई आहे, मां उहो हे तव्हां हथु रखियो आहे, हे मां यकीन कयो वरी जे ॾिसी वञो न हीअ ॿीहर ज़िंदगी में मां पायां, मां हिनखे फाड़ींदुसि, पर तव्हां बि थोरो ख़्यालु रखो पंहिंजी ज़िंदगी में। लेवल ॾिसी, मुंहिंजी लेवल ॾिसी जॉम्प न ॾे, फेल थी वञे। जॉम्प ॾिने किरी पवंदे, टंगूं भॼी पवंदे, त थोरो ख़्यालु रख। टीवी ते अची करे पंहिंजो पाण खे तव्हां छा था सम्झो त असां ई आहियूं, इहा कलाक जे लाइ इंटरव्यू खां पोइ तूं साॻियो धिका झलींदो वटे रोडनि ते, को तोखे हथु कोन मिलाईंदो, पर इन रोडनि ते सुभाणे एक्सीडेंट बि थी सघे थो तुंहिंजो। इहो ॿुधाए मां पंहिंजे प्रोग्राम खे हिते बंदि करणु चाहियां थो, छो त असांजा साईं
ॾाढा कावड़ में अची विया आहिनि। इहो प्रोग्राम तुंहिंजो इहो सिर्फ़ु हाणे बंदि नथो थिए, हीउ प्रोग्राम बंदि नथो थिए, तुंहिंजो प्रोग्राम ई बंदि थींदो इहो। न तूं हूंदे न तुंहिंजो हीउ प्रोग्राम हूंदो। तूं जेके बि कुझु ग़लति ॻाल्हायो आहे तूं सुठो न कयो आहे। असांजो रवैयो रवैयो तुंहिंजो टके हिकु जो आहे। रवैयो करे रवैये जी ॻाल्हि थो करे यार, ईअं थींदो आहे। असांजो रवैयो तव्हां पाण ॾिठो नाज़रीन, असांजो तरीक़ो तव्हां पाण ॾिठो। मां अहिड़ी का बि ॻाल्हि न कई जंहिंसां हिननि खे हीअं माइक फिटी करे उथी वञणु घुरिजे आहे। हा, मां हुननि खे हुननि जे कोट जे बारे में चयो, हुननि बि असांखे इंसल्ट करण जी कोशिशि कई। जंहिंखे बि सच चओ उनखे बुरो थो लॻे, चाहे तव्हां केॾो बि अदब में केॾो बि पोलाइट चओ, पर बुरो थो लॻे। कोशिशि कंदासीं वरी ॿिए दफ़े कंहिं अहिड़े माण्हूअ खे पकिड़े जेके हिन समाज में मुसीबतुनि जा सबबु बणिजनि था, हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।